नाज़िर, मीरपुर ख़ास में बिजली जे बहरान संगीन सूरत हाल अख्तियार करे वरती है। शहर जा 25 का वधीक सिड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघिया आहिनि, जे सबब शहरी परेशानी जो शिकार आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, इन हवाले से वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास शहर जेको 7 लाख जी आबादी रखंदड़ आहे, हिन वक़्तु 25 ट्रांसफार्मर जेके आहिनि उहे सड़ियल आहिनि ऐं उन में थामसाबाद, गरीबाबाद, सेटेलाइट टाउन, इमरान टाउन, पाक कॉलोनी, हमीदापुरा कॉलोनी, राजड़ कॉलोनी में जेको बिजलीअ जी फ़राहमी आहे उहा मुसलसिल बंदि आहे ऐं शहरी जेको आहिनि शदीद गर्मीअ में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हालांकि शहरनि पारां बार बार शिकायतूं कयूं आहिनि, बार बार उन लाइ एहतिजाज बि कया विया आहिनि, उन ते बि को अमल न थी सघियो आहे ऐं उन्हनि शहरनि जेको आहे चंदो करे बि हेस्को जे इख़्तियारनि खे रक़म विझी अदायगी कई आहे। उहा आहे जेका प्राइवेट ठेकेदार जेके ट्रांसफार्मर तब्दील ठाहे था ॾियनि, उन्हनि जी मरम्मत कनि था, उहे 30,000 खां 50,000 एवज़ त वठनि था, लेकिन उहो ट्रांसफार्मर आहे जेको ॿिया ॾींहं हलण खां पोइ वरी 3 ॾींहंनि ते फाटी सड़ी पवे थो। शहरी जेको सो हिन वक़्तु ताईं उहो चंदो सां गॾु करे पैसा भरनि था, लेकिन वापडा इख़्तियारनि वटि जेके पैसा या फंड आहिनि उहे कॾहिं बि इस्तेमालु नथा कया वञनि। लेकिन ॿी जेको आहे शहरनि इहो बि इंकशाफ़ कयो त जेको हिन में ट्रांसफार्मर में कॉपर जूं तारूं लॻल आहिनि उहे इंतिहाई महांगी तरीन जूं आहिनि ऐं उहे ई वापडा इख़्तियारनि जा जेको लाइन सुपरिटेंडेंट या लाइन मैन आहिनि उहे हुन ठेकेदारनि सां मिली भगत करे उहे तारूं कढाए उन जी जाइ ते नकली तारूं लॻाइनि था, जंहिंजे करे हू बिजलीअ जो ट्रांसफार्मर लोड नथा करे सघनि, लोड नथा खणी सघनि, जंहिं करे ॿिए ॾींहुं हू ख़राब थी था सघनि। जॾहिं त हिननि इलाइक़नि में हिन वक़्तु पीअण जे पाणीअ जी त सख़्तु संगीन सूरत हाल आहे, पर उन सां गॾु जेके पोड़ा आहिनि या मरीज़ आहिनि ऐं घरनि में जेके कोरोना वायरस सबबु आइसोलेट थियल आहिनि, उहे उन्हनि जे लाइ वॾी मुश्किलात पैदा थियल आहे। इहो बि तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं अॻु में PTI अॻवान हितां जो जेको आहे उहो बि इस्लामाबाद वञी वफ़ाक़ी वज़ीर खे अहिड़े शिकायतूं कयूं, लेकिन अहिड़ियुनि शिकायतुनि जे बावजूदि उन ते बि को अमल न थियो आहे। हितां जे सियासी, समाजी ऐं कारोबारी मर्कज़ जे माण्हुनि बि जेको आहे हेस्को इख़्तियारनि जे अॻियां दाऊं कयूं, एहतिजाजी मुज़ाहिरा कया, पर उन जे बावजूदि बि को खर्तल न निकितो आहे। जी तालिब, जी मेहरबानी।